नाज़रीन नवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार वेब टीवी ऐं आऊं आहियां आयशा हैदर। ڪنڈيارو रिपोर्ट मुदस्सिर अहमद चनर जे मुताबिक़ ڪنڈيارو तालके में बलदياتي चूंडन जे ऐलान बाद सियासी सरगर्मियूं तेज़ थी वयूं। पीपी सां मुक़ाबले जूं तैयारियूं। अॻूणे डिप्टी स्पीकर क़ौमी असम्बली सैयद ज़फर अली शाह, अॻूणे MPA डॉक्टर सैयद अहमद अली शाह, सैयद ज़ुहैब अली शाह जे मान में आजियाणो ॾिनो वियो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ बरादरियुनि तोड़े मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुअज़्ज़ज़नि वरियंग में शिरकत कई, जिन में आशिक़ अली गोपांग, रईस गुलाम अब्बास सामटियो, अब्दुल जब्बार जणेजो, राशिद अली कलेरी, अल्हा वधायो अबड़ो, बशीर गोपांग, जुमन सोलंकी, उस्ताद ख़ैर मोहम्मद सोलंकी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते रईस मुश्ताक अहमद सामटियो पारां अॻूणे डिप्टी स्पीकर सैयद ज़फर अली शाह जी हिमायत जो ऐलान पिणु कयो वियो। अॻूणे डिप्टी स्पीकर क़ौमी असम्बली सैयद ज़फर अली शाह, अॻूणे MPA डॉक्टर सैयद अहमद अली शाह ख़िताब कंदे चयो त असां चाहियूं था त अवाम खे पंहिंजा बुनियादी हक़ मिलनि, जंहिं लाइ हाणे अवाम खे सुजाॻ थियणो पवंदो। गुज़िरियल 13 सालनि खां वठी सूबे में हिकु पार्टी जी हुकूमत आहे। अवाम बलदياتي चूंडन में फ़ैसिलो करे पंहिंजे हक़ीक़ी अॻवाननि खे मुंतख़ब करे। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।